या तव्हांखे कोई नोटिफिकेशन वगैरह को मिलियो असां वठण वारनि खे हितां था ॾियूं भिरा रोड में 400 दुकान आहिनि हिकु ॿ दुकान तो 400 दुकान आहिनि 400 दुकान आहिनि ई घर आहिनि हिते घर ऐं भिरा रोड हिते कॉलोनी ठही पिया आहिनि हे असांजो हिकिड़ो दुकान रहंदो पूरो शहर रहंदो ऐं मां त चवां जंहिं महिल असांजो दुकान रहंदो हू पाण मां रहंदमि ऐं हिकु दुकान न रहंदो पूरे शहर रहंदो जॾहिं रहंदो पूरो शहर रमज़ान शरीफ आहे इन्हनि खे रिलीफ मिलणु खपे ही तमामु हिकिड़ी नाजाइज़ आहे रुको आहे माना पैसनि ते ब्रोकरी पई थी हले कमीशन जे हिसाब सां असां ज़रूरु करांसीं इंतिज़ामिया खे इंसाफ़ थियणु खपे जेके असुल मालिक आहिनि हुकूक 100 साल जा माण्हू वेठा आहिनि उहे ई हुजनि जेके आहिनि उहे लीज़ ॾियण जा तयारु पुराणा किराएदारनि जो हक़ आहे जेको उहो जेके पहिरियों वेठा आहिनि उन्हनि जो हक़ आहे असां इंतिज़ामिया खे रुकेस थी ई कंदासीं पोइ अचनि पोइ पहिरियां हक़ उन्हनि खे ॾियो भई इहो कोन चऊं घणा पैसा ॾियो उनखे ॾियो जेके ग़रीब खे मारियो उनखे लता ॾियो उनखे कुटियो ही नाइंसाफ़ी आहे असां हिन सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था अॼु बि हिन सां गॾूं था सुभाणे बि हुन सां गॾूं थासीं चलो पीछे चलो